बॉस दाइम भरो चालाक निकतो। हुनखे ख़बर पइजी वई त असां जेके उन लांचन ते कब्ज़ो करण लाइ माण्हू मोकिलिया। इहो कीअं पॉसिबल आहे? इहा ॻाल्हि सिर्फ़ तोखे ख़बर हुई या मूंखे ख़बर हुई? बॉस जेके असां दाइम करीम जी लांचू फड़ण लाइ माण्हू मोकिलिया उन 2 ॼणा दाइम जा प्लांटेड हुया जिन खे शातिर नमूने सां असांजे माण्हुनि में शामिल कयो। इन जो मतिलबु त असां सभु बेवकूफ़ आहियूं ऐं हिन समुंड ते हुकुमरानी करणु सिर्फ़ उहो ई ॼाणे थो। हेलो मिस्टर दाइम करीम, द किंग ऑफ सी। मूंखे ख़बर आहे त तो मूंखे फ़ोन टो करण जे लाइ कई आहे, पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजां, ताजी कुझु लांचुनि खे बचाइण सां तो हिन समुंड ते हुकुमरानी साबित कोन थो करे सघे। तूं मुंहिंजे अॻियां अञा ॿार आहीं। जंहिं समुंड में तूं लथो आहीं न, उन समुंड जो किंग आहियां। उनजी हर लहर खे मां सुञाणां थो ऐं उहा लहर मूंखे सुञाणे थी। दाइम करीम, हिन ई समुंड ते मां हिकु न हिकु ॾींहुं तोखे मात ज़रूरु ॾींदुसि, इहा मुंहिंजी ॻाल्हि यादि रखजां। मात? तो में एतिरो दम ई कोन्हे ऐं तुंहिंजो एतिरो कद ई कोन्हे जो तूं मूंखे मात ॾेई सघे। जेके माण्हू तुंहिंजा आहिनि उहे तुंहिंजा न आहिनि, भले तूं ॻोल्हे ॾिस। अॼु राति मां तोखे हिकिड़ो ॿियो झटको ॾींदुसि। जे तोखे पाण खे बचाइणो आहे त बचाए वठ, तूं मुंहिंजे मुक़ाबले जो न आहीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।